बाबा ओ बाबा ओ बाबा छोरा खेत आहे छा थियो आ? बाबा ओ बाबा ये जेको तुंहिंजो दोस्त टकलो ऐं साबिर नी उहे था अचनि पिया। इहे वरी केड़ा? जंहिं वटि पाण चांहि ऐं मानी रोज़ हणी ईंदा हुआसीं, यादि कोन अथई छा? अरे हाँ अरे इहे था अचनि छा? अरे ने भागा इहे आहिनि छा? मूं त मोबाइल खे जहाज़ हणी छॾियो, पोइ बि मोबाइल ट्रेस कई अथनि छा? लॻी वियो छा वरी नंबर? छोरा हाणे छा कयूं? हाणे तूं ई कुझु कर, मां हाणे छा कयां? ॿुध दरवाज़ो त ॾेई आ। हू अची विया आहिनि, दर वटऊं था अचनि। बाड़े मरी वियासीं, मोबाइल खे जहाज़ बि लॻल आहे। हेॾे कन ॾे अची वई ॻाल्हि सम्झ में? हा मूंखे अची वई। बसि हाणे ईअं ई कजां, ठीकु आहे? सही आहे। अस्सलामुअलैकुम ज़ेब। वालेकुम सलाम। लांती हो पिरे नंबर जा लाइ काॾूं कंद मिलो। अचो वेहो भाऊ वेहो। छा अला कुशी खेर नंबर बंदि कया ते ॾे तवाल। यार मोबाइल खे लाइ कीअं अचानक जहाज़ लॻी वियो हलियो, सो हाणे एयरपोर्ट तो मोटाई आहे। एयरपोर्ट खे तूं छॾ, हाणे जल्दी सां ख़िदमत करने भागा। हुकुम त ईअं था हलाइनि ॼण असांखे मुर्गी मच्छी खाराईंदा आहिनि, सदाईं ने भागा करेला ऐं पटाटा खाराईंदा आहिनि। हा हुकुम आहे, हुकुम साबिर, तुंहिंजो हुकुम खपे। हाणे ई तव्हांजे लाइ कयूं था कुझु न कुझु। चांहि पीअंदव, मानी खाईंदव? अब फ़िलहाल तकड़ी चांहि करां, मथे में ॾाढो सूरु आहे। हा करायूं था। शफ़ीक ॻाल्हि यादि अथई न पुट? हा बाबा यादि आहे। वञो हाणे हीअं करे, माणे खे वञी चयो त 3-4 कोप चांहि जा सुठा करे मोकिले, ठीकु आहे? हा वञां थो। ॿियो ॾियो हाल अहिवाल, छा था कयो अॼुकल्ह? बाबा ॿियो खेल को पिया, बिज़नेस पियो थो हले असांजो। ख़बर आहे कहिड़ो तव्हांजो बिज़नेस थो हले। बाबा अमां त मार्केट वई आहे शॉपिंग करण, बाक़ी चाची वेठी आहे घर में, खीर बि कोन्हे, 2 पैसा त वठी अचां खीर। हा पुट हाज़ुर ॾींदो मां, बटूअ मां कढां। अड़े पुट बटूं त आहे ई कोन। बाबा बटूं त अमां खणी वई आहे मार्केट। अड़े हा हल, ही दोस्त जो प्यारा वेठा आहिनि इहे। शौक़त हीअं करे 100 खनि एॾो ॾे, यार मोरो बटूं तुम्हारी भाॼाई खणी वई आहे, पोइ मोटी अचे त वरी 100 जो वंड कराए थो छॾियां। हा यार 100 रुपया खोड़ यारनि तो कुर्बान करे छॾिया, ही वठी यार 100 रुपया। पुट हाणे ही वठि 100, जल्दी खीर वठी आ ऐं चांहि काढ़े जल्दी हेॾे खणी आ। हाज़ुर बाबा खीर वठी थो अचां। छोरा ख़ारिश थी अथई आहे, हथ त कढ, रुगो खना लॻी पई अथई। तूं ॾे हाल अहिवाल, छा थो करीं? यार न पुछ, ख़ारिश थी पिया, बटन डॉक्टरनि खे ॾेखारियो त छॾे ई कोन ॾींदी भागी। बाबा चाची चए थी घर में खंड पती बि कोन्हे, ॾे भला पैसा त खंड पती बि वठी अचां। पुट घर में खंड बि कान्हे या? ठीकु आहे, पैसा त मूं वटि कोन्हनि। हा यार यार जो वेठो आहे, ॾे भला साबिर हेॾो, तूं भला 100 खनि खंड पती वठूं। हा 100 रुपया तव्हां न कुर्बान साईं, ही वठो 100 रुपया। पुट हाणे ही वटि 100, जल्दी चांहि कराया, ठीकु आहे? हा बाबा वञां थो, इहो 100 रुपयो ॾे खंड पती वठी। साबिर उहो यार कंहिं होटल ते चांहि पियो भलो न हो। हा यार सची तूं ॻाल्हि करी, न त सुञो करे छॾियो असांखे। हा यार त भा करे न भाउ, रुगो 100 ॾे। छा सुस पुस कयो वेठा छोरा? यार कुझु ई कोन पिया कयूं, सुस ज़माने जो कचहरी पिया कयूं। सही ॿियो ॾियो हाल अहिवाल, भला शादी जो कंहिंजो आहे मूड? सियारो बि अची वियो आहे, छड़ा मरनि था पिया। ॾियो हाल, काथे कुंडी बुडी फासाई था न? यार मूं त ट्रांसफार्म मोटी पाण सां वेल करे छॾियो आहे सफ़ा सुली। शादी हा यार तुम्हारी त थियल आहे, तूं ॾे हाल अहिवाल। बाबा चाची चए थी बस अॻो पोइ बिस्कुट बि खारायो आहिनि, 100 रुपयो खनि ॾे बिस्कुट वठी अचां। यार ही वटि 100 रुपया, चांहि बि तव्हां पीजो, बिस्कुट बि तव्हां पाण खाओ, ख़ुदा जी का मार पे सुञो करे छो तव्हां असांखे त। अरे काॾे था वञो, चरिया हो छा? ख़ालिस खीर जी चांहि थी अचे पई, बिस्किट तव्हांजे लाइ अचनि वेठा। हाणे ॻाल्हि ॿुधो, 2-3 रुपया ॿिया हुजनि त ॾियो, त मानी बि तव्हांखे अॻो पोइ खाराए छॾियूं। यार उहो कंहिं होटल ते वञी चांहि था पियो, 100 रुपये में चांहि छुटी भाई, तूं असांखे 300 रुपया ख़र्चु कराए छॾिया। हल जान छॾ, सुञो करे छॾी सफ़ा असांखे। वेहो मानी त खाई वञो। न पतो भाई मानी पाण खा, असां तोहफ़ा खे अचण ई बंदि कयोसीं तोड़ूं। बाबा पाण वारो कमु थी वियो। हा बाबा, मां टेक्निक अहिड़ी कंदो आहियां। अलाह करे अहिड़ा महिमान हर रोज़ अचनि।